अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। अवां सभिनी जे इल्म में आहे त इलेक्शन जी तारीख़ अची चुकी आहे 8 फरवरी 2024 ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहिनि उन्हनि इलेक्शन जे हवाले सां जेके पंहिंजो सरगर्मियूं आहिनि उहे तेज़ करे छॾियूं आहिनि। ऐं हींअर ताईं जेका सूरत हाल नज़र अचे पई त वॾी हिकिड़ी शिकायत इहा पई अचे मुल्क जे वॾियुनि पार्टियुनि जे तरफ़ां त ख़ासि तौर ते नून लीग ॾांहुं हिन इलेक्शन में झुकाव वधीक आहे या उनखे वधीक जेको आहे रिलीफ फराहम कयो पियो वञे। ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उहे लेवल प्लेइंग फील्ड न मिलण जूं जेके आहिनि उहे शिकायतूं करे रहियूं आहिनि। उनमें सर फ़हिरिस्त आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PTI जूं शिकायतूं ऑलरेडी हलनि पियूं। उन सां गॾोगॾु महमूद ख़ान अचकज़ई बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन बि इहा शिकायत कई आहे। मौलाना फज़लुर रहमान जी बि इहा शिकायत नज़र अचे पई। ऐं जेकॾहिं इहे शिकायतूं इलेक्शन खां पहिरियां हल नथियूं थियनि त पोइ उन जा इलेक्शन ते कहिड़ा असर पवंदा, छाकाणि त बार बार इहो ई चयो पियो वञे त मुल्क जा जेके मसइला आहिनि, ख़ासि तौर ते हिन वक़्तु मुल्क जन मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उन्हनि मां निकिरण जो वाहिद हल इलेक्शन आहे। त इट मीन्स के मुल्क खे मसइलनि मां कढण जे लाइ ही इलेक्शन थिए पई। पर उन इलेक्शन ते इलेक्शन खां पहिरियां ई जेको आहे मुख़्तलिफ़ जेके ख़दशा ज़ाहिर कया पंहिंजनि मुल्क जे वॾियुनि पार्टियुनि तरफ़ां, ऐं जेकॾहिं इहे ख़दशा इलेक्शन खां पहिरियां ख़तमु न कया विया, इन माहौल में इलेक्शन थी त पोइ उन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा। ऐं जेकॾहिं इहा शिकायत बरक़रार रही ऐं नतीजनि ते बि जेकॾहिं सुवाल उथिया त पोइ छा थींदो। ऐं ज़ाहिर आहे जेको चयो पियो त इलेक्शन मसइलनि जो हल आहे, उन सां त बहितर मसइला वधी सघनि था। सो अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जेका शिकायत आहे लेवल प्लेइंग फील्ड न मिलण वारी, उनखे हल करण जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया पिया वञनि, ईंदड़ इलेक्शन कीअं हूंदी, पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ इलेक्शन जे साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजण जे हवाले सां बि हींअर खां ई खोड़ जेके सवाल आहिनि उहे उथी रहिया आहिनि। त केतिरी साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदी। कराची में जेका बल्दियाती चूंड जे हवाले सां जेका ज़िमनी चूंड थी उन जा नतीजा अची चुका आहिनि ऐं 10 मुख़्तलिफ़ जेकॾहिं तक हुआ त उन में 6 तकनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी वाज़े अक्सरियत सां कामयाबी हासिल करे वरिती आहे। उन ते आसिफ अली ज़रदारी साहब पीपल्स पार्टी जे कारकुननि खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। बिलाल भुट्टो ज़रदारी बि जेको आहे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। उन हिकिड़ी तक़रीब खे ख़िताब बि कयो, मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई, जंहिं दौरान उन्हनि हिकु सवाल जे जवाब में चयो त हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त ईंदड़ जेको वज़ीर आज़म हूंदो उनजो तालुक़ु लाहौर सां न हूंदो। जॾहिं बिलाल भुट्टो ज़रदारी खां सवाल कयो वियो त छा अव्हीं ईंदड़ वज़ीर आज़म जे हवाले सां तयारु आहियो, उन जे जवाब में उन्हनि इहो चयो। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी त कोशिशूं करे पई, पर नून लीग जूं जेके कोशिशूं आहिनि उहे बि हलंदड़ आहिनि। ख़ासि तौर ते सिंध में हू GDA सां बि राब्ते में आहिनि, MQM वारनि सां बि राब्ते में आहिनि। ऐं सुभाणे MQM जो जेको वफ़द आहे उहो मियां नवाज़ शरीफ़ साहब सां मुलाक़ात बि करणु वञी रहियो आहे। ऐं अॼु ई अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकिड़ी ख़बर ज़रियनि जे वठां इहा बि हली त आसिफ अली ज़रदारी ऐं मियां नवाज़ शरीफ़ विच में राब्तो थियो आहे टेलीफोनिक, जंहिंजी बिलाल भुट्टो ज़रदारी तरदीद कई। ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जो इहो चवणु आहे त इहो राब्तो अॼु न थियो आहे। बहरहाल मियां नवाज़ शरीफ़ साहब जी जॾहिं वापसी थी हुई उन दौरान इहो राब्तो थियो हो, जंहिंखे मीडिया में अॼु जेको आहे उहो पधिरो कयो वियो आहे। सो उन इन ॻाल्हि जी तरदीद कई त को ताज़ो जेको आहे राब्तो आसिफ अली ज़रदारी साहब जो मियां नवाज़ शरीफ़ साहब सां न थियो आहे। पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु मूंखे ॿुधाईंदा हलूं त बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जेका सूरत हाल आहे उहा काफ़ी इंट्रस्टिंग आहे। ऐं जीअं सिंध में नवाज़ शरीफ़ जेको आहे या नवाज़ लीग जेका आहे पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे हवाले सां उनजे मुखालफ़नि सां राब्ता तेज़ करे छॾिया आहिनि, अहिड़ी रीति उन्हनि ख़ैबर पख्तूनख्वा में ऐं बलूचिस्तान में मौलाना फज़लुर रहमान साहब हुजनि, महमूद ख़ान अचकज़ई या ANP जेके GDA जेको मूंखे ॿुधाईंदा रहूं त PDM इतिहाद जो हिसो हुयूं पार्टियूं, नवाज़ लीग जो हिसो हुयूं, उन्हनि जा जेके मुखालिफ़ माण्हू आहिनि उन्हनि सां राब्ता तेज़ करे छॾिया आहिनि, जंहिं ते उन्हनि बि ख़दशनि जो इज़हार कयो आहे। ऐं अॼु इहे बि ख़बरूं हलनि पियूं त मियां नवाज़ शरीफ़ साहब कोशिशि कई आहे मौलाना फज़लुर रहमान साहब सां मुलाक़ात जी ऐं उन्हनि खे दावत ते घुराइण जी, जंहिंखां पोइ उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त मौलाना फज़लुर रहमान साहब फ़िलहालु त क़तर जे दौरे ते वियल आहिनि ऐं हू जेके दौरा कनि पिया हमास अॻवाननि सां बि जेका उन्हनि जी मुलाक़ात थी आहे उतां खां वापसि ईंदा त पोइ इहा मुलाक़ात मुमकिन थी सघंदी। सो नवाज़ शरीफ़ साहब जूं इहे कोशिशूं हलनि पियूं त हू मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कनि। सो उन ते पाण अॼु जे प्रोग्राम में तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं फोकस हूंदो पंहिंजो इलेक्शन 2024। सो इलेक्शन खां पहिरियां छा कुझु थियणु वञे पियो। सीनियर सहाफ़ी ऐं तजज़ियानिगार आहिनि, एंकर पर्सन बि आहिनि, शाहिद रिंद साहब, उहे इस्लामाबाद मजासस टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाहिद रिंद साहब, तमामु घणी महिरबानी सर अव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। रिंद साहब, सभ खां पहिरियां अव्हां खां इहो सम्झणु चाहींदासीं त जीअं बार बार इहो चयो पियो वञे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे तरफ़ां त मुल्क जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि मसइलनि जो वाहिद हल इलेक्शन आहे,
हाँ जैसे इलेक्शन की तारीख़ अची चुकी है तो उनखां पोइ बल्कि उनखां पहिरियां ही पाकिस्तान पीपल्स पार्टी PTI इवन मौलाना फजल रहमान महमूद खान अचकज़ई की प्रेस कॉन्फ्रेंस उहे ये शिकायतूं कन पिया तो लेवल प्लेइंग फील्ड ना है ऐं हिकिड़ी पार्टी ख़ास तौर ते नून लीग ना उन्हनि जो इशारो है तो उन ॾांहुं झुकाव काफ़ी है उनखे रिलीफ फराम कियो पियो वञे। तो हाँ सवाल मुझो इहो आहे त अहिड़े माहौल में जेकॾहिं इलेक्शन थिए थी ऐं लेवल प्लेइंग फील्ड की शिकायत ही पार्टियूं कन पियूं तो पोइ जेके नतीजा ईंदा उन सां मुल्क वधीक मुस्तहकम थींदो या माने छा था समझो ईअं त न थींदो मसला वेतर वधी वेंदा इलेक्शन नतीजनि खां पोइ? नसीर सॉरी टू से जेका हाणे सुप्रीम कोर्ट जी हियरिंग्स थिया आहिनि जंहिंमें 8 फरवरी जी डेट अची वई आहे जी इन खां पहिरीं बि जॾहिं इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल ते थी और जॾहिं पॉलिटिकल माण्हुनि इहे त चयो कि रस्तो इलेक्शन आहे और उन खां ई स्टेबिलिटी ईंदी। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे कि जमहूरियत जो रस्तो ज़रूर इलेक्शन हूंदो आहे। एज अ स्टूडेंट ऑफ पॉलिटिक्स एंड जर्नलिज्म मां ई तव्हां उन खां इनकार नथा करी बिल्कुलु पर जेका पॉलिटिकल सिचुएशन या जेका पॉलिटिकल टेम्परेचर मुल्क में बिलखुसूस पंजाब में आहे उन खे ॾिसी इहो नथो लॻे कि इलेक्शन इज द रिजॉल्व ऑफ दिस मतलब पॉलिटिकल डिस्प्यूट या इहो को तरीक़ो हूंदो कि उहो पॉलिटिकल टेम्परेचर खे कुझु घटि करे सघे। इहो त मुंहिंजो ओपिनियन पहिरीं खां रहियो आहे। हाणे ॻाल्हि रहिजी वई लेवल प्लेइंग फील्ड जी। लेवल प्लेइंग फील्ड ॾिसो सिधी ॻाल्हि इहा आहे कि लेवल प्लेइंग फील्ड पीपल्स पार्टी चए थी कि उनखे पंजाब में न पई मिले, PMLN चए थी उनखे सिंध में न पई मिले। मौलाना साहब चूंकि KPK में उहो ई तव्हांखे अंदाज़ो आहे अञा ताईं थोड़ा तब्दीली वारा असरात मौजूद आहिनि तो उहो हुते परेशान आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे कि अगरि ओवरऑल लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि था कयूं नसीर त तव्हांजे बि नॉलेज में हूंदो अॼु खां 6-8 महीना पहिरीं जॾहिं पीपल्स पार्टी खे 4 बाप जे MPAs ज्वाइन कयो तो उन टाइम ते पीपल्स पार्टी लाइ लेवल प्लेइंग फील्ड हुई। हाणे अगरि 12 ॿिया MPAs PMLN पिया ज्वाइन करनि बलूचिस्तान मां त पीपल्स पार्टी जो क्लेम इहो आहे कि लेवल प्लेइंग फील्ड कान आहे। तो बेसिकली असांजी जेका पॉलिटिकल एलीट आहे इन्हनि जो प्रॉब्लम इहो आहे कि इन्हनि खे जुडिशरी एस्टैब्लिशमेंट मीडिया दानिश्वर हर को पंहिंजे फेवर में खपे। जॾहिं अगरि हू उन्हनि सां एग्री न करे त पोइ हू उन्हनि जे ख़िलाफ़ थी वेंदो आहे और पोइ हू डेमोक्रेसी ऐं पॉलिटिक्स जे बि ख़िलाफ़ थी वेंदो आहे। सही ठीकु मतलब उहो चओ त जिते जिते उन्हनि खे मौक़ो न पियो मिले या नज़र अचे पियो त असांजी शिकस्त आहे उते हू चवनि पिया लेवल प्लेइंग फील्ड आहे। बहरहाल इलेक्शन ते सवाल हींअर खां ई जेको इंसाफ़ी उथनि पिया अञा इलेक्शन में काफ़ी टाइम पियो आहे पर हींअर खां ई सवाल ईंदो आहे साफ़ शफ़ाफ़ हूंदी न हूंदी ऐं कंहिं हिकिड़ी ख़ासि पार्टी ॾांहुं झुकाव जेको आहे उनखे खटाइण जे लाइ कोशिशूं थियनि पियूं। सो अव्हांखे छा थो लॻे त इलेक्शन जेका ईंदड़ हूंदी चाहे पाकिस्तान जी तारीख़ में ॾाढो इहो ॾुखियो सवाल आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदी या न अव्हांखे छा थो लॻे? ॾिसो साफ़ ऐं शफ़ाफ़ जो तो दावो न तव्हां करी सघो था न असां करी सघूं था न पॉलिटिकल पार्टीज़ लेकिन ॻाल्हि ॿोल अगरि थिए पई लेवल प्लेइंग फील्ड जी और पॉलिटिकल स्पेस जी त हाणे कुझु ॾींहं अॻु में हल्का बंदियूं जॾहिं थिया इब्तिदाई ऐं उन ते एतिराज़ात दाख़िल थिया त मां इलेक्शन कमीशन वियल हुअमि। मां चयो वञी ॾिसजे कि छा सूरत हाल आहे। तव्हांखे हैरत थींदी कि पंजाब में जेका डेस्क पंजाब जो बनियल हो जेका उन्हनि जे एतिराज़ात पे ॿुधी हुते मां PMLN जे हिकिड़े हल्के ते 3 कैंडिडेट्स जा एतिराज़ात ॾिठा बट बेसिकली जेका सिंध वारो डेस्क हो हुते हिकिड़े सुञ वारी हालत हुई। अगरि पीपल्स पार्टी सम्झे थी कि उन लाइ आइडियल सिचुएशन मुल्क में कोन्हे त पोइ सिंध में कंहिं हल्के ते को एतिराज़ ई मूंखे न ॾिसजो हार्डली 2 या 3 एतिराज़ात या 4 एतिराज़ात हुया। उन जे अलावा सिंध छोकी पीपल्स पार्टी सिंध खे लीड कंदी आहे वॾी पॉलिटिकल पार्टी आहे पाकिस्तान जी और सिंध जी सभिनीनि खां वॾी आहे। तो अगरि हिन जो मतिलबु आहे हू सिंध में पाण खे कंफर्टेबल पिया फील करनि। अगरि इहे ई IPP जेका ठही आहे या जनूबी पंजाब जा जेका इलेक्टेबल्स हुया अगरि उहे पीपल्स पार्टी खे ज्वाइन करी वठनि हा त बि बिलावल साहब ऐं ज़रदारी साहब लेवल प्लेइंग फील्ड जो शिकवो कनि मुंहिंजे ख़्याल में न कनि। तो इलेक्शन कॉन्ट्रोवर्शियल बि हूंदो इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ पॉसिबल कोन्हे छोकी लाज़मी ॻाल्हि आहे जेका तरीक़ाकार आहे और राइट तरीक़ाकार आहे उन में ई इलेक्शन थींदो और असांखे को खुशफहमी न थियणु खपे कि 24 जो इलेक्शन 18 खां या 18 जो 18 जे मुक़ाबले में 13 खां या 8 खां मुख़्तलिफ़ हूंदो। सही ओड़ो ई हूंदो। अच्छा जेकॾहिं ज्वाइनिंग जी अव्हां जे ज़िक्र पहिरियां बि कयो हाणे बि त कुझु माण्हुनि पीपल्स पार्टी खे ज्वाइन करणो हो न कयो त अव्हां जी ज़ाहिर इंफॉर्मेशन छा आहे माशाल्लाह बाख़बर साहब ये बलूचिस्तान हुजे या ॾखण पंजाब इहे माण्हू पाण न आया या उन्हनि खे रोकियो वियो उन्हनि ज्वाइनिंग छो न कई पीपल्स पार्टी में अव्हांजे ख़्याल में? नसीर मुंहिंजी इंफॉर्मेशन जे मुताबिक़ जिनी माण्हुनि खे अचणो हो उन्हनि खे असां तव्हां जहिड़े के दोस्त जे इशारे जे इंतज़ार हुयो उहो इशारो न पियो मिलियो। हाणे जेॾा इशारो मिलंदो होॾा वेंदा पर मुंहिंजे ख़्याल में अञा टाइम आहे और ज़रदारी साहब जहिड़े इत्मीनान सां सिंध में वेठल आहे तो
अञा बि देयर इज अ पॉसिबिलिटी कि ज़रदारी साहब को सरप्राइज ॾेई सघे थो। सही। ऐं उहे चवनि बि था, जाम कमाल जेका ताज़ो मुलाक़ात कई, तोड़े जो उहा शादी जी तक़रीब में मुलाक़ात थी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां, पोइ जॾहिं सवाल थियो त छा मां नून लीग में शमूलियत पिया कयो, त हुन चयो तव्हां पार्टी जो नालो ग़लति खयो आहे। त इन जो मतिलबु असीं छा सम्झूं रिन साहब, त बलूचिस्तान मां माण्हू जेके आहिनि उहे कहिड़े पासे वेंदा? नून लीग बि पंहिंजे तरफ़ां कोशिशूं करे पई, दो के बाप में बि चवनि था धड़ाबंदी बि आहे, वधीक मां बहितर हूंदे ॿुधाए सघो था? ॾिसो, जाम साहब जी जेका बिलावल सां मुलाक़ात हुई, बेसिकली अगरि चइजे कि ही पॉलिटिकल मुलाक़ात न हुई त इहे बि ग़लति हूंदो, छोकी ॿ पॉलिटिशियन जॾहिं मिलंदा, चाहे जिन्हनि जा भले ज़ाती ख़ानदानी लाॻापा हुजनि या पॉलिटिकल लाॻापा हुजनि, जॾहिं हू मिलंदा ॻाल्हाईंदा त लाज़मी ॻाल्हि आहे पॉलिटिकल ॻाल्हि ॿोल थींदी। पर मुंहिंजी इतलाह जे मुताबिक़ जाम साहब ऐं हुननि जो ग्रुप जेको आहे उहो मेंटली अञा ताईं जेसिताईं हू ऐलान नथा कनि, मां नथो चई सघां, मुमकिन आहे पंहिंजो डिसीजन चेंज करनि, पर इम्कानात इहे आहिनि कि हू लाड़काना या लियारी जे बजाय जाती उमरा जे जहाज़ जे इंतज़ार में। ओके, सही। ऐं जेके ॿिया उन्हनि जा साथी आहिनि, को पीपल्स पार्टी खे आसरो आहे त बलूचिस्तान में कोई ॿियूं शख़्सियतूं बि इलेक्शन खां पहिरियां पीपल्स पार्टी ज्वाइन कनि? मुमकिन है जिन्हनि खे PMLN में या बलूचिस्तान अवामी पार्टी में जगह न मिली तो उन्हनि लाइ पीपल्स पार्टी हिकिड़ी आइडियल चॉइस। सही। अच्छा, जेकॾहिं अचूं सर, वॾो सवाल त इहो बि थिए पियो न अञा ताईं, नवाज़ शरीफ़ साहब ज़ाहिर हर पार्टी इहा आहे, उनखे अख़्तियार आहे तो दावा कनि त वज़ीर आज़म हूंदो नवाज़ शरीफ़ साहब चोथों भेरो, पर अव्हांखे नज़र अचे पियो वॾो सवाल त इहो बि थिए थो नवाज़ शरीफ़ इलेक्शन में हिस्सो वठी सघंदा, तेसिताईं उनजा जेके मामला आहिनि उहे तइ थी वेंदा, जेके केसिस वग़ैरह आहिनि उहे इलेक्शन में अव्हांखे हिस्सो वठंदे नज़र अचनि पिया? मुंहिंजे ख्याल में अञा ताईं जेका 8 फरवरी जी इलेक्शन जी डेट आहे जी, उहा हिकिड़ी टेंटेटिव डेट आहे जंहिं ते इतफ़ाक़ राय कयो वियो आहे। बेसिकली जंहिं ॾींहुं हल्काबंदियूं फाइनल थींदा ऐं नोटिफाई थींदा, उन खां पोइ जेका डेट ईंदी उहे हतमी डेट हूंदी, और जॾहिं मियां साहब नॉमिनेशन फाइल कंदा त उन्हनि जे क़िस्मत जो फ़ैसिलो जेको आहे उहा जेको हुते जो हुन वक़्त जो रिटर्निंग ऑफिसर हूंदो, चाहे उहो सेशन जज हुजे या एडिशनल सेशन जज हुजे, हुन आरओ जे हथ में हूंदो। हुतां खां पोइ असांखे अंदाज़ो थींदो कि मियां साहब चौथी बार वज़ीर आज़म थींदा या न। ऐं उहे आरओ असां वटि पाण वटि केतिरा बाख़्तियार हूंदा आहिनि, अव्हांखे इहो बि ख़बर आहे, अव्हां चयो न इशारे जो इंतज़ारु हूंदो आहे त शमूलियत कजे या न कजे, उहे आरओ बि त कंहिंजे इशारे जो इंतज़ारु कंदा या अव्हांजे ख़्याल में पंहिंजे लेखे फ़ैसिलो कंदा मेरिट ते करी बि सघंदा आहिनि, और इशारे जे मुतालिक़ तव्हां पाण चई छॾियो आहे, मां मज़ीद छा थो चई सघां, छो कि अॼुकल्ह थोरो अदालत एक्टिव बि थियल आहे, और वैसे ई चवंदा आहिनि कि इलेक्शन जे मुतालिक़ ज़्यादा जेका गुफ़्तगू आहे ज़ाल सां करणी खपे, तो फ़िलहाल अञा ताईं मां ओपिनियन न वरितो आहे घरवारी खां हिन ते। सही। अच्छा, उहो त हुननि इहो बि चयो न त अबाम पैदा जेकॾहिं कंहिं कयो ऐं का पटी हली त पोइ कार्रवाई थींदी, अव्हां बि चयो पिया त इहे टेंटेटिव डेट्स आहे, हुननि त चयो त न बाबा इहा 8वीं तारीख़ आहे 8 फरवरी, इन करे पाण वधीक मुंहिंजे ख़्याल हुन ते न ॻाल्हायूं त बहितर रहंदो। अच्छा, छो पाण खे बि फासाईंदो, मूंखे बि फासाईंदो। न अलाह साईं कंदो, ईअं न थींदो, अव्हां बि पार पुॼंदा ऐं असां बि। अच्छा जी, बलूचिस्तान जी सर ख़ासि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ज़ाहिर आहे त उहा कीअं था ॾिसो, छाकाणि त उहा ई वरी मुंहिंजो सवाल हूंदो, पीपल्स पार्टी खे बि उमेद आहे उतां खां, बलूचिस्तान इन करे पाण ॻाल्हायूं पियो, उते तजर्बा मुल्क में सभ खां वधीक थींदा आहिनि, हूं त सॼो मुल्क तजर्बेगाह आहे, पर बलूचिस्तान में जेतिरा तजर्बा थियनि था ॿियनि सूबनि में घटि ई थियनि था। सो ही जेका इलेक्शन 24 में थिए फरवरी में ई, ज़ाहिर यकीनन असांखे उमेद आहे थींदी, त बलूचिस्तान जा नतीजा कीअं था ॾिसो अव्हां? मुंहिंजे ख्याल में हिकिड़ी कोलिशन गवर्नमेंट हूंदी, और जेका मरकज़ में कोलिशन खे पार्टी लीड कंदी उहे ई बलूचिस्तान खे लीड कंदी। हाणे सिर्फ़ु सवाल इहो बचो आहे कि कोलिशन में केरु हूंदो और केरु न हूंदो। बाक़ी बलूचिस्तान में कोई अहिड़ो मसइलो न रहियो आहे। 2008 में असां ॾिठो कि बलूचिस्तान में सॼी असेंबली गवर्नमेंट में वेठल हुई, उहा अपोजिशन न हुई, तो कोई अहिड़ी सूरत हाल बि आई त अची सघे थी, छोकी असांजा जेका जबल आहिनि, जेका असां उर्दू बलोची में चवंदा आहियूं, को सिंधी में चवंदा आहिनि जबल, जबल जेका आहिनि उहे तजुर्बनि लाइ बहितरीन आहिनि, त पॉलिटिकल तजुर्बो थी सघे थो 2008 वारो बि। सही। ऐं असां अञा त इहो बि ॾिठो आहे, इहो हिकिड़ो वॾो सुवाल बि आहे त क़ौमपरस्तनि जो हूअं त मुख़्तलिफ़ मामलनि ते हू मुतफ़िक़ बि हूंदा, पर इलेक्शन में को वॾो इतिहाद असांजो उन्हनि में नज़र न ईंदो आहे, उहे हमेशह हिक ॿिए जे ख़िलाफ़ ई बीहंदा आहिनि। उन जो सबबु छा आहे? हिन इलेक्शन में बि ईअं ई हूंदो, हिक ॿिए जे ख़िलाफ़ ई हूंदा? कॉम्परसन जो मसलो इहो कि कॉन्स्टिट्यूएंसी घटि में घटि 4 या 5 आहिनि, और 4 ऐं 5 में हर कॉम्परस पार्टी, बेसिकली त कॉम्परस हाणे 2 पार्टियूं बची विया आहिनि, नेशनल पार्टी ऐं BNP मेंगल बलूचिस्तान में जेका पार्लिमानी पॉलिटिक्स पिया कनि। JWP हिकिड़ी सीट तक महदूद रहिजी वई आहे, BNP अवामी तक़रीबन ख़तम थी वई आहे, तो उन्हनि जा उहे 4 ऐं 5 सीटूं आहिनि जिन्हनि ते पाण में अगरि विढ़ंदा त खणी 2 विराईंदा।
ऐं जेके अचकज़ई साहब जे लाइ बि ख़बरूं आहिनि त उन्हनि जी पार्टी बि ज़ाहिर धड़ाबंदी जो शिकार थी वई आहे त अचकज़ई साहब जी स्ट्रेंथ खे को हद तक मुंहिंजे ख़्याल में उस्मान काकड़ जे पुट जेको दड़ो ठाहियो आहे जेको ग्रुप पंहिंजो खुशहाल ख़ान उहे डैमेज कंदो पर अचकज़ई साहब लाइ देयर इज़ अ होप कि अगरि उन जो को मौलाना सां अलायंस थी वञे थो कुझु सीटनि ते त इज़त रहिजी वेंदी। सही, थैंक यू सर, थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे। नज़ीर शाहिद रिंद साहब सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं उन्हनि जी राय अव्हां जे साम्हूं आहे ऐं बलोचिस्तान जे हवाले सां ॿुधायो हुननि ऐं ओवरऑल जेका मुल्क जी सूरत हाल आहे हू प्रोग्राम बि कनि था हिकिड़े टीवी चैनल ते ऐं उन्हनि जी राय अव्हां जे साम्हूं आहे। जीअं मूंखे ॿुधायोसीं त हीअ जेका समूरी सूरत हाल आहे कोशिशि हर पार्टी करे पई ऐं उन्हनि जी कोशिशि आहे बलोचिस्तान में घणो फोकस जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि डिघे अरसे खां रहियो आहे, काफ़ी माण्हुनि शमूलियत बि कई ऐं हाणे बि ईंदड़ ॾींहंनि में ॿुधाए पियो त इम्कानु आहे त उतां खां कुझु जेके माण्हू आहिनि उहे पीपल्स पार्टी ॾांहुं वञी सघनि था। ॿिए पासे नून लीग जूं जेके कोशिशूं आहिनि उहे बि हलंदड़ आहिनि ऐं गुज़िरियल प्रोग्रामनि में मूंखे ॿुधायोसीं त सरदार अयाज़ सादिक उन सिलसिले में बलोचिस्तान जो ख़ुसूसी दौरो बि कयो ऐं नून लीग जा जेके नाराज़ अॻवान आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं, उन्हनि खे परचाइण जी कोशिशि बि कई आहे। इतला इहे बि आहिनि त 10 तारीख़ खां पोइ जेको आहे नवाज़ शरीफ़ साहिबु चइनी सूबनि जे दौरे ते बि वञनि था, हू पाण बि बलोचिस्तान वेंदा ऐं उन मौक़े ते बि कुझु माण्हू जेके आहिनि उहे नून लीग में बि जेके आहिनि शमूलियत अख़्तियार करे सघनि था। अहिड़ी रीति जेकॾहिं ॾिसूं ख़ैबर पख्तूनख्वा में जेका सूरत हाल आहे उहा बि ईअं ई आहे। पीपल्स पार्टी बि उते कोशिशूं करे पई, नून लीग बि कोशिशूं करे पई ऐं हिन समूरी जेका हीअ ड्रोड़ आहे हींअर वॾियुनि पार्टियुनि जो जेकर असीं ज़िक्र कयूं त PTI त मुकमल तौर ते हीअं असांखे हुन ड्रोड़ खां ॿाहिरि ई नज़र अचे पई। असल मुक़ाबिलो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे विच में आहे त ॾिसूं था त वधीक सीटूं कहिड़ी पार्टी हासिल करे थी। ज़ाहिर आहे जंहिं वटि वधीक सीटूं हूंदियूं सो उहा हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में हूंदी ऐं आसिफ अली ज़रदारी साहब इहा दावा कनि था त ईंदड़ वज़ीर आज़म जेको हूंदो बिलाल भुट्टो ज़रदारी साहबु हूंदो ऐं अॼु बि उन्हनि चयो त 8 फरवरी जो जेको सिज आहे उहो बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जी कामयाबी जो पैगाम खणी उभरंदो ऐं वज़ीर आज़म उन्हनि जो हूंदो ऐं वज़ीर आज़म थियण जे हवाले सां जॾहिं बिलाल भुट्टो ज़रदारी खां बि सुवाल कयो त उन्हनि जो बि इहो चवणो त इहा ॻाल्हि त तय आहे त ईंदड़ वज़ीर आज़म जेको हूंदो उहो लाहौर मंझां न हूंदो। सो उन सूरत हाल ते ई पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ जेके मुख़्तलिफ़ दावा साम्हूं अचनि पिया कामयाबियुनि जे हवाले सां, पर हिते जेको वक़्तु आहे उहो थिए पियो ब्रेक जो। असीं मुख़्तलिफ़ ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त इन समूरी सूरत हाल ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं।